नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मियाणी जे शहीद जनरल जान मोहम्मद टालपुर जी वरसी मल्हाई वई है। वरसी में शहीदनि जी मज़ार ते गुलनि जी वर्खा करे खेनि भेटा पेश कई वई। इन मौक़े ते कामरेड निसार लिगारी, सरवर शाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जनरल मीर जान मोहम्मद टालपुर की याद में पूरे न्याणी यादगार कमेटी ऐं प्रोग्राम असां मुनक़द कयो आहे नंढी प्लेटफॉर्म जे तरफ़ां। ऐं उनजो बुनियादी मक़सदु इहो ई आहे त पंहिंजी तारीख़ ॾांहुं ऐं पंहिंजे हीरोज़ खे ऐं पंहिंजे मातहतनि जी जेका मालिकी आहे करणी आहे। ऐं तव्हां ॾिसो त गुलाम क़ौम जी हिकिड़ी निशानी हूंदी आहे, गुलाम क़ौम जी इहा निशानी हूंदी आहे त हुननि जी जेका तारीख़ आहे, उन्हनि जा जेके माॻ हूंदा आहिनि उहे निदड़ पिया हूंदा आहिनि। ऐं हींअर तव्हां ॾिसो त हींअर तव्हां आया हूंदव त हिन मैदान ॾांहुं पहुचण ताईं जेके चारई रस्ता आहिनि, उहे चारई रस्ता हिकिड़ा पेचरा आहिनि। का बि जेका डेवलपमेंट कोन्हे, माण्हू आराम सां हिते पहुची कोन थो सघे। हिन जी का बि धोखे सां ऐं उन खां पोइ हिन ते हमिलो कयो वियो। हिननि खे इहो यादि रखणु खपे त हीअ सिर्फ़ु मियाणी जी न, जेका हिते तारीख़ी जेके शायदि मिलनि थियूं त हिते सोन मियाणी हुई। सोन मियाणी खां पोइ ई हिते असां वटि जॾहिं अंग्रेज़ी हुकूमत क़ाइमु थी त पोइ जॾहिं सर्वे कई वई त असांजी हीअ देह मियाणी आहे। देह मियाणी उन खां पोइ असांजी जॾहिं हिते जेके वाह निकिता उन मां हिकु वाह जो नालो मियाणी आहे। उन खां पोइ मियाणी फॉरेस्ट, त इहो सोन मियाणी ताईं इहो तारीख़ी शायदि इहो न त इहे उन ताईं नाला खयां विया। हीअ मियाणी जंग में असांजो शहीद मीर जान मोहम्मद टालपुर पाण शहीद थिया। हुन सां गॾु केतिरा ई दोस्त जेके आहिनि, हज़ारनि जी तइदाद में जेके शहीद थिया आहिनि। त तव्हां अॼु ॾिसो त अॼु शहीदनि जो अॼु जेको हिते तव्हां ईंदव त असांखे ॻोढ़ा पिया अचनि। अॻिते असां कीअं असांजा जेके शहर आहिनि अॼु बि ॾिसो त उहे जेको असां आस्ते आस्ते उहे असांजे खां खसजंदा पिया वञनि। ऐं सिंध क़ौम या सिंधी क़ौम जी जेका आहे उहा अक़लियत में तब्दील थियण जो अमल तेज़ी सां जारी आहे ऐं उनजे वसीलनि ते फुरलुट उहा समूरी जारी आहे। मतिलबु इन जो इहो आहे जो जेका हीअ मियाणी जी जंग जे दौर में जेको असां शिकस्त में आयासीं, जेका असां मफ़तूह थियासीं, 47 में हिकिड़ी जेका आज़ादी मिली उहा नाले मात्र ऐं उहा हिकिड़ी कूड़ी आज़ादी हुई, जंहिंजा असर जेके आहिनि अॼु बि तव्हां ॾिसो त मियाणी जे जंग जे जेके शहीदनि जो जेको यादगार आहे उन ते कंहिं बि क़िस्म जो जेको आहे उते जेके मौजूदु आहिनि जनरल जान मोहम्मद टालपुर, उन जो को बि यादगार कोन्हे, हितां को बि रस्तो कोन्हे। अंग्रेज़नि जो त यादगार मौजूदु आहे, पर मियाणी जी जंग में जिन माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं हिन जवान अॼु खां थोरा 200 साल में विढ़िया, पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, शहादत माणी। ऐं उन खां पोइ ही तव्हां पूरो तरफ़ ॾिसो पिया त विरहाङे नाले में जेका आज़ादी मिली उन असांजे जेके जेके तारीख़ी माॻ आहिनि हुनखे केतिरो संभालियो आहे। ऐं हीअ असां सां जेका आहे असांजी तारीख़ तहज़ीब खे मिसमार करण जी सिधी सही जेका आहे ॾिसो पिया उहा हथुरान थिए पई। त जनरल जान मोहम्मद जेको जीअं आज़ादी लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कई, जंहिंमें तारीख़ में मिले थो त इहो अंग्रेज़ जेको जनरल हो उन खे ख़ाली हथनि सां हुन वञी हमिलो कयो, तो हुनखे अटैक करण दौरान ही उनखे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।